दोस्तों कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? उमेद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदव। असांजा टिकटॉक वीडियोज़ रिएक्शन वग़ैरह कीअं था लॻनि तव्हांखे कमेंट में लाज़मी ॿुधाईंदा कयो। ऐं इन खां अलावा को बि तव्हांखे कंहिं बि टॉपिक ते वग़ैरह ते रिएक्शन खपे त तव्हां असांखे ॿुधाइजो। अॼु असांजो टॉपिक ॾाढो इंट्रस्टिंग आहे, सो अॼु उन्हनि ते असां रिएक्शन ॾींदासीं। ऐं तव्हांखे कंहिं बि वीडियो ते रिएक्शन खपे या तव्हां पंहिंजो मतिलबु ठाहिणु चाहियो था, हिकिड़ो टिकटॉक आहे तव्हां असांजे मतिलबु वीडियो में ऐड कराइणु चाहियो था त असांखे कमेंट में कजो लाज़मी। ऐं उन खां अलावा असांजो चैनल सब्सक्राइब कयो, असांजो वीडियोज़ लाइक कयो, कमेंट कयो। हलूं था पंहिंजो रिएक्शन जी तरफ़। असांजी फर्स्ट वीडियो हा हूअं मशहूरु न थियो, छोरियूं खणी पोइ वरी मशहूरु थी था वञनि। तक़रीबन माण्हुनि खे त छोकिरियूं गॾु घुमाइनि टिकटॉक ते स्लोमो ठाहिनि था तॾहिं त ट्रेंड में 28,000 लाइक आया, हालत आया। ॿिया वीचारा महिनत करे करे थकिजी था पवनि। हाणे हे ॾिसो ॿई छोकिरा आहिनि, टैलेंट आहे न, हिकिड़ो पंहिंजो कंटेंट ठाहियो अथनि। जेकी ॻाल्हि आहे असां सिधी ॻाल्हि खे सपोर्ट कंदासीं। असां इहो न आहे त माना चवंदासीं त बाबा हीउ भलो थो ठाहे लाइक घणा अथसि, ईअं न। नाइस यार, सॉन्ग भलो हुयो। हिनखे हाणे केरु न ॾिसंदो हूंदो यार। वॾेरा कोशिश ॾाढी कई आहे, ज़ामिन तुंहिंजो थिए ई कोन थो, पर ख़ुशख़बरी ॾींदो पुटु तुंहिंजो ॼायो आहे। छोरा मूंखे 20 साल जेल में थी वञ, छोकिरो किथां जायो? जेल में तूं आहीं, पोयां तुंहिंजी माई जेल में कान्हे का, वध आज़ाद आहे। ॾाढो हिन पाकिस्तानी गर्ल्स आहिनि, तक़रीबन भलो टैलेंट आहे हिननि में, ज़बरदस्त टैलेंट आहे। असां चयोसीं हिननि खे ॾिसूं भला रिएक्शन। रिश्तेदारों की भी खैर खैरियत पूछ लिया करो। टिक मिलल 4,83,000। हाय तो बेटा कभी रिश्ते वो हथ जा तो के बेवफा स्वाली पे दाना ये कई चंगी तो किथां छोरियूं खणी था अचनि और इसकी भाकुर पे वेठा हालत। वो हथ मालिक साईं फुर्सत में आ जंहिंखे वेही ठाहियो। हाँ मालिक साईं फुर्सत में आ जंहिंखे वेही ठाहियो। अहिड़े दिल भर माण्हू खे आ मूं बि दिल सां चाहियो। मुंहिंजी नाइस सॉन्ग यार। मुंहिंजी जान मुंहिंजी जान हो मुंहिंजी जान। सो अॼु जा रिएक्शन वीडियोज़ असांजा हिते ख़तमु थी विया। तव्हां कमेंट में लाज़मी ॿुधाइजो तव्हांखे असांजो रिएक्शन कीअं लॻो। इन खां पहिरियां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल जे आइकन खे दॿायो त असांजी हर वीडियोज़ जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचे ऐं असांखे सपोर्ट कयो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।